वेलकम बैक नाज़रीन। हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ वारे मामले ते मुख़ालिफ़ अॻवान जो गठजोड़ जारी आहे। चौधरी शुजात ज़रदारी हाउस ते पहुची अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान फारूक बशीर चीमा चौधरी सारिक बि ज़रदारी हाउस में गॾु हुआ। ज़ेर मौजूद मुलाक़ात दौरान बेइतमादी रिथ बाबति गौर वीचार करण समेत ॿियनि मामलनि ते गौर कयो वियो आहे। या अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ वारे मामले ते मुख़ालिफ़ अॻवाननि जो गठजोड़ जारी आहे। चौधरी शुजात ज़रदारी हाउस ते पहुची अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान फारूक बशीर चीमा चौधरी सारिक ज़रदारी हाउस में मौजूद हुआ। ज़ेर मौजूद मुलाक़ात दौरान बेइतमादी रिथ बाबति गौर वीचार करण समेत ॿियनि मामलनि ते गौर कयो वियो आहे। या अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ वारे मामले ते मुख़ालिफ़ धुर जो गठजोड़ जारी आहे। चौधरी शुजात ज़रदारी हाउस पहुची अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान फारूक बशीर चीमा चौधरी सारिक ज़रदारी हाउस में मौजूद हुआ। ज़ेर मौजूद मुलाक़ात दौरान बेइतमादी रिथ बाबति गौर वीचार कयो वियो आहे।